अस्सलाम वालेकुम। ही असांजो अॼु जेको मौज़ू हुयो, असां पहिरियों शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जो फ़िक्री अभ्यास कयोसीं। अॼु उन जा कुझु वधीक शेर मां खणी अची तव्हां सां शेयर कया आहिनि। उन्हनि शेरनि में शाह अब्दुल लतीफ़ जा जेको फ़िक्र आहे, असां उन खे सम्झंदासीं ऐं उन खे वधीक परखींदासीं, सम्झंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरीअ में कहिड़ो फ़िक्र ॾिनो आहे ऐं कहिड़ी तरह फ़िक्री ॻाल्हियूं असांखे सम्झाए थो। अॼु पहिरियों मां तव्हांखे जेको आहे सो हुन में सम्झायो हुयो सुर कल्याण ऐं सुर यमन कल्याण में। अॼु बि सुर कल्याण जा कुझु मां 4 शेर ऐं हिकिड़ो सरी राग जो शेर खणी आयो आहियां, जेके मोस्ट इम्पॉर्टेंट ऐं तमामु घणा अहम आहिनि, जेके पेपरनि में ईंदा आहिनि। पहिरियों शेर जेको आहे उहो आहे, सूर्य आहे सिंगार असुल आशिकनि जो, मिड़ण मोटण मेहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असुल आशिकनि खे। हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेका इहा शाइरी हिते कई आहे, या जेको हीउ शेर चयो आहे, उन शेर में हुन तमसील इस्तेमालु कई आहे, मिसाल जे तौर ते इस्तेमालु कया अथई। सूरी आहे सिंगार, यानी कि सिंगार माना ज़ीनत, मिलण माना मोटण, पासो करण, मेहणो माना एब। इन्हनि शयुनि खे सम्झाईंदे जेको आहे जेका सम्झाणी आहे उहा आहे, आशिक लाइ असुल खां ई सूर्य ते चढ़णु सचो ज़ेब आहे। सूर्य खां पासो करण वारे तां वापसि वरण हुननि लाइ एब आहे। हू पधरे पट शहीद थियण जा ॾिया आहिनि, जा कोॾिया आहिनि। उन्हनि जो असल में ई सिर ॾियण जो अंजाम आहे। जेके आशिक हूंदा आहिनि, जेके सिर हक़ ऐं सच तां कुर्बान कंदा आहिनि, उहे कॾहिं बि अणांगनि पिचरनि या ॾुखियायुनि खां नाहिनि कीॿाईंदा। इहा हिकिड़ी माना आहे जेका आम माना आहे, पर हिते जेको शालती जो फ़िक्र आहे, उहो फ़िक्र इहो आहे त जेके सूफ़ी हूंदा आहिनि, सालिक हूंदा आहिनि, उहे हमेशह कंहिं न कंहिं जेको आहे सो फ़िक्र में हूंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि कंहिं न कंहिं नमूने सां असांखे जेको आहे सो उन ख़ालिक काइनात जे मंज़िल ते पुॼणो आहे। जेका मंज़िल उहा आहे सूरी आहे सिंगार, यानी कि सूरी यानी कि मरण, जेका ॾुखे में ॾुखिया कमु करणु ऐं ॾुखियाईनि ते पुॼणु, उन्हनि पुॼाइनि ते पुॼी वञी करे उहे वेंदा आहिनि जेके आशिक हूंदा आहिनि ऐं उहे चाहींदा आहिनि त असां ख़ुदा ताला जे वेझो खां वेझो पुॼूं वञी ऐं उन्हनि खे जेको सो परखियूं ऐं सम्झूं। ऐं जेके उन दग ते लॻी वेंदा आहिनि, उहे कॾहिं बि पोइते वरंदा कोन्हनि खे। मिड़ण मोटण मेहणो, उहे उन दग ते अची विया, उन रस्ते ते अची विया त उहे वापसि कॾहिं बि न वरंदा आहिनि। चवंदा आहिनि त हाणे असां जेको कमु हथ में खयो आहे, जे असां रस्ते ते हलिया आहियूं, जेका असां मंज़िल ते हलिया आहियूं, उन मंज़िल खे पूरो करिणो आहे ऐं कॾहिं बि इन मंज़िल तां हाणे असांखे मोटणो कोन्हे को। इहे हक़ीक़त में ऐं हक़ ऐं सच जी ॻोल्हा में हूंदा आहिनि ऐं हक़ ऐं सच जी ॻोल्हा में जॾहिं उहे लॻी वेंदा आहिनि त कॾहिं बि उहे पोइते न वठंदा आहिनि। छाकाणि हक़ ऐं सच जी ॻोल्हा में तमामु घणा अणांगा पेचरा हूंदा आहिनि, घणा रस्ता ईंदा आहिनि ऐं केतिरियूं ई ॾुखियायूं ईंदियूं आहिनि। उन्हनि ॾुखियाईनि खे ॾिसी करे उहे कॾहिं बि मोटंदा कोन्हनि के, पासो न कंदा आहिनि त हीउ ॾुखियो कमु आहे या ॾुखियाई आहे, ॾुखियाई में अची करे असां कोन वेंदासीं। हाणे हीउ रुॻो हिकिड़ो फ़िलसफ़ो न आहे, हिकु पासो न आहे। हीउ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शेर आहे, जेको जंहिं पासे खणणु चाहे उन्हनि जे लाइ आहे। जेकॾहिं शागिर्दु खणणु चाहे त उहो शागिर्दी ते खणी सघे थो पंहिंजी, ऐं पंहिंजो पाण खे चए थो सूरी आहे सिंगार असुल आशिकनि जो। आशिक उहो जेको पढ़ण वारो आहे, जेको पंहिंजे पढ़ण सां इश्क रखे थो, उहो आहे। चए थो मुंहिंजो जेकॾहिं मंज़िल आहे त उन मंज़िल खे मूंखे पुॼणो आहे ऐं तोड़े जो मूंखे जेको आहे सो उन लाइ केतिरी बि महिनत करणी पए, जाखोड़ करणी पए, कोशिशि करणी पए, मां उन कोशिशि ऐं जाखोड़ खां कॾहिं बि पोइते न थींदुसि। हाणे जेकॾहिं मां जेको कमु हथ में खणी छॾियो आहे ऐं उनखे पूरो न कंदुसि त मुंहिंजे लाइ ईअं हूंदो ॼण त मां जेको आहे सो को कमु मुकमल नथो कयां। ऐं ॿिए नंबर ते इहे शाह जो शेरनि में हर दफ़े, हाणे जेकर इस्लाही माना ते असां ईंदासीं त उहा इस्लाह में असां ईअं चवंदा त हिकु समाज आहे, हिकु समाज खे सुधारणो आहे ऐं समाज खे साईं सिधे रस्ते ते आणण जे लाइ हिकु समाजी सुधारक पंहिंजो जेको आहे सो रस्तो चूंडियो आहे त हर रीत, कंहिं बि रीत मूंखे जेको आहे सो ॾुखियायूं पेश अचनि, अणांगा रस्ता अचनि, या जेको आहे सो खणी केतिरा बि ख़तरा हुजनि, पर उन्हनि ख़तरनि खे ॾिसी करे मूंखे पोइते नाहे हटणो, इन समाज खे सही सिधे रस्ते ते मूंखे लॻाइणो आहे। मल्टी डायमेंशनल जेको आहे सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी आहे।
असां जंहिं पासे खणी वञणु चाहियूं असां खणूं था, पर जॾहिं एग्ज़ाम में असां ईंदा आहियूं त उनजो हिकु तरीक़ो अलॻि हूंदो आहे, ऐं उहो तरीक़ो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ जो रूहानी रूहानी फ़लसफ़े खे सम्झणु। ऐं रूहानी फ़लसफ़ो इहो आहे त आशिक़ जेको अलाह सां इश्क करे थो, जेको अलाह खे ॻोल्हा में अचे थो, जेको अलाह जे परख में अचे थो, उहो आशिक़ आहे। ऐं उन दुनिया में अची करे उहो दुनिया जी जेको आहे सो रौनकुनि खे न, बल्कि ख़ुदा जी काइनात जी जेको आहे सो शयूं आहिनि उन्हनि खे वधीक अहमियत ॾिए थो। सुर कल्याण जो ॿियो शेर आहे, कातीअ कोन्हे सर, ॾोह। एक्सक्यूज़ मी सर, जी सर जेको पोयों शेर हुयो उनमें सूरी जो छा मतिलबु तव्हां ॿुधायो? सूरी माना आहे दुनिया, दुनिया में माना ॾुखियायूं अची सघनि थियूं। सूरी आहे सिंगार, ओ, माना दुनिया जेका आहे उहा ॾुखियाई आहे, उन में केतिरी ॾुखियाई अची सघनि थियूं, पर उहो सिंगार उन्हनि जे लाइ, छाकाणि ॾुखियाईनि में पवणु ई जेको आहे उहो उन जे लाइ अहम कारण आहे। त इन दुनिया में ॾुखियाईनि जे हूंदे ज़िंदगीअ खे घारणु ऐं अलाह ऐं हक़ ऐं सच ते हलणु हिकु जेको आहे सो जोधे जवान ऐं सूफ़ीअ जो कमु आहे जेको उन ते हली सघे थो। ओके सर, थैंक यू हाणे सर। ही आहे ॿियो शेर जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुर कल्याण मां, कातीअ कोन्हे ॾोह ॻन वढींदड़ हथ में, पसियो पर अजीब जी लिचियो वञे लोह, आशिकनि अंदोह सदा माशूकनि जो। हाणे इन ई शेर में बि नवां लफ़्ज़ कुझु आहिनि, अजीब हिते लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, उहो अजीब महबूब लाइ इस्तेमालु थियल आहे, यानी कि ख़ुदा जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थिया। लिचियो जी माना आहे कंबियो वञे या छिकियो वञे, अंदोह जी माना आहे दर्द फ़िक्र। हाणे इन जी जेका सादी माना आहे उहा कुझु हीअं आहे, कातीअ जो ॾोह कोन्हे को, छो त उन जो ॻन कुहंदड़ जे हथ में आहे, महबूब जी रविश पसे लोह ख़ुदि कंबी थो वञे, आशिकनि खे हमेशह माशूकनि जो ई झोरी हूंदी आहे, ख़ालिक काइनात जी यादि में अची सख़्त खां सख़्तु माण्हू बि मोम थियो वञे, संदसि अंदर जी जेका बि सख़्तु तबियत आहे उहा ख़तमु थियो वञे। हिन शेर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जेको आहे सो छुरीअ ते या कातीअ ते कंहिं बि क़िस्म जो को ॾोह कोन्हे ॾिनो, यानी कि समाज ते कंहिं बि क़िस्म जो कोन्हे ॾोह ॾिनो। चए थो कातीअ कोन्हे ॾोह ॻन वढींदड़ हथ में, समाज ते को बि ॾोह कोन्हे को, फर्द ते को बि ॾोह कोन्हे को, ॾोह जेको बि आहे उहो आहे असांजे पंहिंजो पंहिंजो ज़ाती ॾोह हूंदो आहे। पसियो पर अजीब जी लिचियो वञे लोह, हाणे पसियो पर माना ख़ुदा जो जेको आहे उहो हिकिड़ो अलॻि नमूनो आहे, हिकु अलॻि अंदाज़ आहे त कहिड़े क़िस्म सां ऐं कहिड़े नमूने सां उहो आशिकनि खे परखे थो। ॿियो पा कातीअ कोन्हे ॾोह ॻन वढींदड़ हथ में, जॾहिं काती जॾहिं कुहंदी आहे त उनजो ॾोह न हूंदो आहे, उहा ॻन जेको हूंदो आहे उहो वढींदड़ ते आहे, वढींदड़ जे हथ में हूंदो आहे। जेकर दुनिया में इंसानु अचे थो त इन में इंसान जो ॾोह कोन्हे को, उन में अलाह ताला जी जेको आहे रज़ा शामिलु हूंदी आहे, ऐं उन रज़ा खे ॾिसण जे लाइ जेको आहे सो बंदे खे ॾिसे थो त बंदो मुंहिंजे जेको आहे सो रस्ते ते हले थो या मुंहिंजे रस्ते खां हटी थो वञे, इन्हनि शयुनि खे परखण जी कोशिश कंदो आहे। पसियो पर अजीब जी लिचियो वञे थो, इते जेको आहे सो इते ॿिनि क़िस्मनि खे चयो अथई, पसियो पर अजीब जी, अजीब माना महबूब जी, ख़ुदा जी जेको आहे सो क़िस्म खे या ख़ुदा जे जेको आहे सो रज़ा खे ॾिसी करे लोभ जेको आहे सो कंबी थो वञे, लिचियो थो वञे, त कहिड़ो जेको आहे जो ही ड्रिजे ई कोन थो, जो ही कंबे ई कोन थो, जो हिनखे का परवाह ई कान्हे का, पंहिंजे माना महबूब जे अॻियां जेकॾहिं आयो आहे, ख़ुदा जे अॻियां आयो आहे त उन जी रज़ा ते राज़ी रहण जे लाइ ऐं पूरो जो पूरो ख़तमु थिए थो पियो। आशिकनि अंदोह सदा माशूकनि, जेको आशिक़ आहे उनजो इहो ई आहे त दुनिया में मूंखे केतिरा बि दर्द अची वञनि, फिराक अची वञनि, फ़िक्र अची वञनि, पर मुंहिंजो फ़िक्र ऐं मुंहिंजी जेका मंज़िल आहे उहा हिकु ख़ुदा जी आहे, ऐं ख़ुदा खां सवाइ ॿी बि का बि कोन्हे का। अहिड़ी ई रीति असां जेको मां पहिरियों तव्हां ॿुधायुमि त समाज खे सुधारण जे लाइ, समाज खे बहितर करण जे लाइ जेका बि अची वञे मंज़िल, ॾुखिये में ॾुखियो अची वञनि, उन्हनि मंज़िलुनि खे हू जेको आहे सो हमेशह पार पवंदा आहिनि, ऐं उहे चवंदा आहिनि त असांखे जेको कमु हथ में खयो आहे, असां जेको कमु हथ में खयो आहे उन खे कंहिं बि रीति जेको आहे सो पूरो करिणो आहे, तोड़े जो असांखे उन में पंहिंजी जान जोखम में छो न विझणी पवे। इहा ई ॻाल्हि आहे, जो शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे उहा का हिकु कड़ी कोन्हे का, ऐं हिकु लिहाज़ खां कोन हलंदी आहे। इन में जेको आहे सो केतिरियूं ई मानाऊं रखियल आहिनि ऐं अजीब मानाऊं आहिनि, ऐं हिते जेका सॼी जी सॼी शाइरी आहे उहा रूहानियत सां भरपूर आहे। जेके सचा आशिक़ हूंदा आहिनि, जेके
इश्क कंदड़ हूंदा आहिनि, जेके अलाह सां इश्क कंदा आहिनि, उहे कॾहिं बि जेको आहे सो मादी शयुनि खे यानी कि जेको दुनियावी शयूं जेके आहिनि उन्हनि खे अहमियत कोन ॾींदा आहिनि। इहा इश्क वारनि जी ऐं आशिकनि जी जेको आहे सो निशानी आहे त अलाह जे अड़ में अची अलाह जे जेको आहे सो परखण लाइ हू पंहिंजो पाण खे विसारे छॾींदा आहिनि, हू हथ बि कपे छॾींदा आहिनि त ख़बर कोन पवंदी अथनि। त हुन जो असां आम मिसाल वठी सघूं था, जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वारो जेको किस्सो आहे उन किस्से खे बि असां ईअं वठी सघूं था त उते जेको हुयो कातीअ कोन्हे ॾोहो गन वढींदड़ हथ में, काती जेका हुई उहा हुनजो हिकिड़ो ॾोहो हुयो, गन जेको हुयो उहो हुनजे वढींदड़ हथ में, उनखे ख़बर ई कोन पई पए हुस्न अॻियां हुयो ऐं हुस्न जे साम्हूं अची करे उन्हनि पंहिंजो आङुरियूं कपे छॾियूं, उन्हनि खे ख़बर ई कोन पई हुई, छाकाणि त उन्हनि खे दर्द फिराक इहो सिर्फ़ु इहो ई हुयो त असां हुस्न खे परखियूं पिया। ऐं हिते उन आशिक़ जी ॻाल्हि आहे जेको अलाह जे ख़लकियल शयुनि खे वधीक जेको आहे सो परखे थो, सम्झे थो ऐं दुनिया खे जेको आहे सो अहमियत नथो ॾिए बल्कि रूहानियत खे वधीक अहमियत ॾिए थो। हेलो जी सर ॿुधां पई। जी मां सम्झ में सर अचे मतलब पियो। पुराणो शेर, जी सर समझ में अचे पियो, मतलब पहिरियों जेको शेर हुयो ऐं इहो ॿियो तक़रीबन हिन जी मतलब सेम आहे मां शाह लतीफ़ जे तक़रीबन। सुर कल्याण जी तक़रीबन सॼे जे सॼे सुर जी माना साॻी आहे, पर इन खे वरजाए वरजाए ॿुधण जो मक़सदु इहो आहे त जीअं असांखे उहो फ़िक्र जेको आहे असांखे सम्झ में अची वञे त असां उन जे बाबति लिखी सघूं। जीअं जी सर, छो जो पहिरियों वारे जो तक़रीबन साॻियो पियो निकिरे त दुनियावी शयुनि खे छॾे हक़ीक़ी ख़ुदा सां मतलब मोहबत ऐं सभु हिन महिल बि इहो ई पियो तक़रीबन अचे। तक़रीबन हर उन शइ असां पहिरें शेर खां वठी शाह लतीफ़ जे आख़िरी शेर ताईं ईंदासीं न सुर जे त उहे साॻियूं ई मानाऊं ईंदियूं, पर शाह लतीफ़ मिसाल अलॻि अलॻि इस्तेमालु कया आहिनि, जेके जी सर। तमसीलूं इस्तेमालु कयूं अथई उहे अलॻि अलॻि इस्तेमालु कयूं अथई। हिते काती जेको आहे जी मिसाल जे तौरु खणी आयो आहे, गन इस्तेमाल जे तौरु खणी आयो आहे ऐं अजीब यानी कि महबूब जी जेको आहे सो परख आहे उनखे खणी आयो आहे। अहिड़े नमूने सां वञूं था आशिक़ ज़हर पियाक वे ॾिसी वहसन घणो, इहो PCS में पहिरियों शेर आयल बि आहे। आशिक़ ज़हर पियाक वे ॾिसी वहसन घणो, कड़े ऐं कातिल जा हमेशा हिराक, लॻी लौ लतीफ़ चए फना क्या फिराक, तोड़े चिकननि चाक त बि आह न सलन आमसी। मां हिन जा नवां लफ़्ज़ जेके लिखिया आहिनि उहे सिर्फ़ु इन जे करे लिखिया आहिनि त तव्हांखे ख़बर पवे त लफ़्ज़ जॾहिं असां को बि शइ कंहिं बि शेर जी सम्झाणी लिखणु वेंदा आहियूं त सभ खां पहिरियों जेको आहे सो साॻियो शेर रिप्रोड्यूस कबो आहे जेको पेपर में आयल हूंदो आहे, उन खां पोइ नवां लफ़्ज़ लिखिया वेंदा आहिनि ऐं पोइ हवालो लिखियो वेंदो आहे जेको मां हिन में हवालो न ॾिनो आहे, ऐं आख़िर में सम्झाणी लिखी वेंदी आहे जेका मां हिन में ॾिनी आहे। आशिक़ ज़हर पीअंदड़ आहिनि ऐं उहे खे ॾिसी चिड़नि था, हू हमेशह कोड़े ऐं जान निहोड़ींदड़ शराब ते हिरियल आहिनि, हिननि खे नींहं जा नेश लॻल आहे ऐं विछोड़े खेनि वॾे फना करे छॾियो आहे, तोड़े संदन ज़ख़्म कढ़नि पिया तॾहिं बि हू ख़ल्क़ अॻियां आह बि नथा कढनि। माना ही उन्हनि आशिक़नि जी ऐं उन्हनि बंदनि जी ऐं उन्हनि सूफ़ियनि जी ॻाल्हि पियो करे जेके कड़े ऐं आशिक़ ज़हर पिया वह ॾिसी कोन, उन्हनि जे ज़ालनि जेके हमेशह जेको आहे सो सख़्तुनि खे, हमेशह ॾुखाइनि खे, हमेशह जेको आहे सो तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करण वारा आहिनि ऐं उन्हनि तकलीफ़ुनि खे ऐं उन्हनि ॾुखियाइनि खे ॾिसी करे मुंहुं न मोड़ींदा आहिनि, छाकाणि त उन्हनि जी आदत ई इहा आहे त कॾहिं ऐं कातिल जा हमेशह उहो हिराक आहिनि, हिरियल आहिनि पंहिंजी जेको आहे सो ॾुखियाइनि खे जेको आहे सो बर्दाश्त करण जा, तकलीफ़ुनि खे अहंजनि खे जेको आहे सो परखण जा, उन्हनि में जेको आहे सो घिड़ी करे उन्हनि खे दाख़िल थी करे उन्हनि खे जेको आहे सो हल करण जा। इन जे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि उन्हनि जो ई मिसाल ॾिनो आहे, आशिक़ ज़हर प्याग जेको इश्क हूंदो आहे, आशिक़ हूंदो आहे, उहो ज़हर प्याग मानी कि कड़े उन में तकलीफ़ुनि बर्दाश्त करण जी हिमत तमामु घणी ॾिसंदो आहे ऐं जिथे बि तकलीफ़ ॾिसंदा आहिनि, अंज ॾिसंदा आहिनि, उन में ॼाणी वाणी उन में अंदरि में हलिया वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे इन तकलीफ़ में पवणो आहे। कड़े ऐं कातिल जा हमेशह इराक, लॻी लौ लतीफ़ चए फना क्या फिराक। हाणे इन लफ़्ज़ जी इन लाइन जी हिते माना जेका आहे, लॻी लौ लतीफ़ चए फना क्या फिराक, जंहिंसां मोहबत थी वेंदी आहे, जंहिंसां इश्क लॻी वेंदो आहे, माण्हू जंहिंसां अटकी पवंदो आहे, उन जेको आहे सो फना क्या फिराक, माना उन जी फिराक उन जी जुदाई में जेको आहे हू
ख़तमु थी वेंदा आहिनि। इहो चवंदा आहिनि त हमेशह जे लाइ मूंखे उन्हनि शयुनि में ई जेको आहे सो खणणो आहे ऐं उन मां ॿाहिरि निकिरणो ई कोन्हे को। तोड़े चिकन न चाक त आ नसल न आम खे तोड़े जो उहे उन्हनि खे केॾा ई वढ ॾींदा हुजनि, केॾा ई चीर ॾींदा हुजनि, केतिरा ई फट ॾींदा हुजनि, उहे फट वढ चीर उन्हनि खे उहे बर्दाश्त कंदा आहिनि, छो त उहा संदन महबूब जे तरफ़ां तकलीफ़ ॾिनल हूंदी आहे, उहा संदन महबूब जे तरफ़ां तकलीफ़ रसियल हूंदी आहे। इन जे करे उहे आम माण्हुनि खे ॻाल्हि न कंदा आहिनि त असांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि ऐं इन्हनि खे ई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आशिक़ ज़हर प्याग कोठियो आहे ऐं उन्हनि खे ई जेको आहे सो चवंदा वहसन माना ख़ुशि थींदा आहिनि। वहसन जी माना आहे ख़ुशि थियणु ऐं टिड़णु। जीअं गुलाब जो गुल टिड़ी पवंदो आहे ईअं ई ॾुखियाई ॾिसी टिड़ी पवंदा आहिनि त हा माना हाणे असांजे ख़ालिक़ काइनात असांखे परखियो आहे। हाणे कंहिं न कंहिं जेको आहे अहंज में ॾिसी असांजी आज़माइश लहे पियो थो ऐं उहे आज़माइशूं जॾहिं ईंदियूं अथनि त उन्हनि आज़माइशुनि में हू पंहिंजो पाण खे वधीक विझण जी कोशिशि कंदा आहिनि। उहे ही सिफ़तूं जेके आहिनि दरअसल हक़ीक़ी सिफ़तूं आहिनि जेके नबियनि ते, जेके वलियनि ते, जेके सूफ़ियनि ते, जेके दुनिया खे त्याग कंदड़ आहिनि। छो त दुनिया आहे फ़ना थियण वारी, उहा ख़तमु थी वेंदी, पर ही फ़ना खां पोइ हिकु नई दुनिया शुरू थियणी आहे। ही उन दुनिया जी तयारी कंदड़ हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहो दुनिया वारी ॾुखियाईनि खे तकलीफ़ुनि खे उन जे बराबरि सम्झंदा न आहिनि। असांजो इन में चोथों शेर जेको आहे उहो कुझु हिन क़ीदा त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में हू चवे थो तो जनी जी तात तन पण आहे तुंहिंजी। तात माना ॻाल्हि, तात माना यादगिरी। तो जनी जी तात तन पण आहे तुंहिंजी, फज़करूनी अज़करकुम इहे परूड जे बात। हथ काती ॿुड़ वात पुछण पर प्रिय जी। हाणे हिन जी जेका नवां लफ़्ज़ आहिनि उते तात लफ़्ज़ जी माना हिते यादि कयो था। बात माना ॻाल्हि, ॿुड़ माना ज़बान ते शीरीनी। असां हिकु सम्झाणी जेका हिते लिखियलु आहे पहिरीं उन खे ॾिसूं था। तोखे जिन जी सार आहे यादि आहे तिन खे तुंहिंजी पुण सार आहे। संभालियो मूंखे त मां बि अव्हांखे संभालियां। क़ुर जी आयत आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, जेकर तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुसि। इन सुखन खे चङीअ पर या चङीअ नमूने सम्झिजे। हथ में काती ऐं ज़बान ते मेठाज या प्रिय जे पुछण जी रीत आहे। इंसान सख़्तियुनि ऐं मेठाज जे गॾियल सूरत खे सम्झी सघंदो आहे। इन करे अलाह बि ॿिन्ही सूरतुनि खे साम्हूं रखियो आहे, रहमान बि आहे त क़हार बि आहे। हिन ॻाल्हि में सिधो सिधो असांजे ज़ाहिर ॻाल्हि आहे, लाॻियो पियो आहे तो जनी जी तात तन पुण आहे तुंहिंजी। माना हिन में अलाह ताला साॻी ॻाल्हि खे पंहिंजे वहदतुल वजूद वारी शइ खे यादि कयो आहे। जेकॾहिं मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुमि, जेकॾहिं मूंखे तव्हां यादि न कंदव त मां तव्हांखे यादि न कंदुमि। इहा परूड़ जी बात। इन ॻाल्हि खे सम्झी छॾियो त जेतिरो जेतिरो असां अलाह खे यादि कंदा आहियूं अलाह असांखे ओतिरो ओतिरो यादि कंदो आहे। हथ काती ॻुड़ वात पुछण पर प्रिय जी। हथ में काती ऐं ॻुड़ वात में माना हिकिड़ी आहे त माण्हू हिकिड़ो जेको आहे हिन शइ खे ईअं वाज़े करण जी कोशिशि करे। हथ में काती ज़बान ते मेठाज या प्रिय जे पुछण जी रीत आहे। दुनिया में उमाणे करे सख़्तियुनि में विझी करे उहो पुछे थो त कहिड़ी रीत तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे छा घुरिजे। दुनिया सख़्तियूं आहिनि, दुनिया तकलीफ़ आहे, दुनिया अहंज आहे, दुनिया ॾुख आहिनि। उन्हनि ॾुखनि में विझी करे पंहिंजो पाण खे यादि कराए थो। इहा उनजे पुछण जी पर आहे त कहिड़े नमूने जो यादि कराए, सख़्तियुनि में विझी करे पोइ उन खां पुछे थो सुठे नमूने सां, सुहिणे नमूने सां फ़ज़करूनी अज़कुरुकुम, मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां। इन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे। ही इंतिहाई सवलो शेर हुयो त हिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ बि इन ई ॻाल्हि खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त तव्हां अलाह खे यादि कयो त अलाह तव्हांखे यादि कंदो। इहो त खणी इन जो रूहानी मानिया थिए थी पई। ऐं इहा ई असां जेकॾहिं समाजियात ते अचूं, सोशलिटी अचूं त सोशल समाज में बि ॻाल्हि साॻी ई रहंदी आहे ऐं उन ई रीत हलंदी आहे। असां जिन खे अहमियत ॾींदा आहियूं उहे माण्हू असांखे अहमियत ॾींदा आहिनि। जिन खे असां यादि कंदा आहियूं उहे असांखे यादि कंदा आहिनि। जिन खे असां विसारे छॾींदा आहियूं से असांखे बि विसारे छॾींदा आहिनि। इहा हिकु आम ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने सां कमनि कारनि में बि ईअं ई आहे। जेकॾहिं पंहिंजे असां स्टडी ते अचूं, असां पढ़ण ते अचूं, जिन शयुनि खे असां बार बार पढ़ंदा रहंदा आहियूं उहे शयूं असांखे ज़हन नशीन थी वेंदियूं आहिनि
ऐं बार बार बकन में ख़ुदि असांजे ज़हन ते तरी ईंदियूं आहिनि, छाकाणि त इहा ई ॻाल्हि आहे फस करोनी, यानी की मूंखे मुंहिंजो ज़िक्र कयो त मां तव्हांखे यादि थी वञा, त मां तव्हांजो ज़िक्र करियां, मां तव्हांखे संभालियां। इहे ॻाल्हियूं शाह लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में सम्झाइण जी कोशिशि कई आहे। ऐं असांखे सम्झो त पंहिंजे मन खे ॿियाईअ खां पाक रखो त ख़ुदा ताला तव्हांखे आराम सां ऐं बिना कंहिं जेको आहे सो ॾुखियाईअ जे यादि कंदो रहंदो। इहे शेर सुर कल्याण जा उहे शेर हुया जेके आम तौर ते ईंदा रहंदा आहिनि, ऐं हमेशह उहे जेको आहे सो एग्ज़ाम में बि ईंदा आहिनि। मां उन्हनि खे जेको आहे सो रखियो आहे। तव्हां वटि पास पेपर पयल हूंदा, उन पास पेपर में तव्हां चेक करे सघो था त इहे शेर आयल आहिनि। हाणे सर इन्हनि खे अटेम्प्ट कीअं कबो? जीअं तव्हां चयो पिया पहिरें पुराणो शेर जेको ईंदो आहे उहो ई लिखिबो आहे, पोइ हवालो ॾिबो आहे, पोइ सम्झाणी ॾिबी आहे, त जी हवालो जीअं इन में नाहे लिखियल त पोइ तव्हां मूंखे एग्ज़ाम पैटर्न त लिखी ॾींदो न हिकिड़ो उहो ताकी मूंखे आइडियो थी वञे मां ॿिया उन मां पॉइंट ऑफ व्यू सां लिखां। हीअ अॼु मां कोन लिखी सघियो आहे, हिन में न लिखियो आहे। जेको सुभाणे शेर हूंदा मुंहिंजा, उन्हनि मां मुकमल शेर बि ॾींदुमि, उन जा नवां लफ़्ज़ बि ॾींदुमि, मां उनजो हवालो बि रखंदुमि ऐं उन सम्झाणी बि रखंदुसि, त जीअं असां पूरो सम्झी सघूं उनखे त पहिरियों छा आहे ऐं उनखे कीअं करे थो। ठीकु आहे, त मां जेको जी किताब सर, कयो थैंक यू हा, सर। हीअ सुरसरी राग जो ही शेर आहे। सुरसरी राग जो शेर आहे जंहिंमें सारी राति सुभान जाॻी जिन यादि कयो। साॻी ॻाल्हि हुई जेको असां पोइ शेर में पढ़ी आया आहियूं, फस करोनी असगरकुम। साॻी ॻाल्हि आहे, सारी राति सुभान जाॻी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान, कोड़े कन सलाम आगे अचियो उन जे। कोड़े जी हाणे हिते नवां लफ़्ज़ जेके आहिनि उहे आहिनि सुभान माना रब, ख़ुदा, अल्लाह, ख़ालिक काइनात, ख़ालिक काइनात। ऐं ॿियो आहे आगे माना आस्थान, अॻियां जॻह। ऐं ॿियो आहे कोड़े, हिते लिखियल आहे कोड़े जी माना आहे करोड़े। ठीकु आहे, कोड़े जी माना आहे जेका त मां न लिखी आहे, उहा माना उनजी आहे कोड़े माना करोड़े। हाणे इन जी सम्झाणी जेका आहे, जिन सारी राति ओजागो कढी, हिते लफ़्ज़ जाव लिखियो पियो आहे पर असल में उहो आहे ओजागो, अलिफ वाव जीम अलिफ ए वाव, ओजागो। ओजागो कढी साईंअ खे संभारियो, तिन जी मिटीअ खां पोइ, तंहिंजे मोए खां पोइ संदन ख़ाक खे बि मान मिलियो, उन्हनि जे आस्थान ते करोड़े अचियो सजदा कनि। माना हिन शेर खे सम्झण जे लाइ असांखे सूफ़ी मत में वञिणो पवंदो, सूफ़ी इज़म में वञिणो पवंदो, ऐं ख़ालिक काइनात जी जेको आहे रमज़ूं आहिनि उन्हनि शयुनि खे यादि करिणो पवंदो त कहिड़ा कहिड़ा अलाह जा बाना हुआ जिन सॼियूं सॼियूं रातूं जागी करे अलाह खे यादि कयो आहे, ऐं उन्हनि जे यादि जे बदिले में उन्हनि खे जेको आहे सो उहो शरफ़ मिलियो आहे जो अॼु ताईं करोड़े माण्हू उन्हनि खे अची करे दर पुॼी करे सलाम पेश कनि था पिया। असां ॾिसूं था त नबियनि ऐं जी ॻाल्हि असां कंदासीं कान, छो नबियनि जो मक़ाम तमामु मथाऊं आहे। नबियनि खे जे मक़ाम खे या रसूलनि जे मक़ाम खे केरु पुॼी ई कान थो सघे। असां अहले बैत ते ईंदासीं त असां उन्हनि जी ॻाल्हि कोन कंदासीं, छाकाणि त उन्हनि जो मक़ाम ख़ुदा ताला जेको आहे सो पंहिंजे उन्हनि जी ज़िंदगीअ में उन्हनि खे ॿुधाए छॾियो। मां अचां थो उन्हनि वलियनि जी ॻाल्हियुनि ते, जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थी वियो, सचल सरमस्त थी वियो, कलंदर थी वियो, शाह अब्दुल करीम बुल्डी वारो थी वियो, मौलाना रूमी थी वियो, या शाह ज़करिया बहाउद्दीन ज़करिया थी वियो। इहे उहे फ़र्द आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगीअ में जेको आहे सो तमामु घणियूं महिनतूं कयूं, तिन पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे ख़ालिक काइनात खे तमामु घणो यादि कयो। हज जेकॾहिं उहे ज़िंदगी उहे वफ़ात करे विया आहिनि, उहे गुज़ारे विया आहिनि, पर उन्हनि जे गुज़ारे वञण खां पोइ बि मिटीअ लधो मान, माण्हू अचनि पिया था, फ़र्द अचनि पिया था, मेला लॻनि पिया था, हर साल केतिरा ई माण्हू अची करे उन्हनि जी जेके मज़ारुनि ते अचनि था ऐं हाज़िरियूं भरे उन्हनि खे जेको आहे सो सलाम पेश कनि था पिया। इहा उन्हनि जो जेको आहे सो फल आहे जेको ख़ुदा ताला उन्हनि खे संदन इबादतुनि पंहिंजी रियाज़तुनि जे बदिले में ॾिनो आहे, छाकाणि त उन्हनि जेको आहे फल, उन्हनि वलियनि, उन्हनि जेको आहे सो सूफ़िन अलाह खे यादि कयो, ऐं न रुॻो यादि कयो पर उन्हनि सची दिलि सां यादि कयो। तंहिंजे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ बि उन जेको आहे सो शइ खे हिते साम्हूं रखियो आहे, सारी राति सुभान जाॻी जिन कयो, जिन पंहिंजे ख़ुदा खे, जिन पंहिंजे अलाह खे सॼी राति जाॻी करे यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो आहे, उन्हनि जी मिटीअ बि मान लधो आहे, उन्हनि जी क़बर बि मान लधो आहे, उन्हनि जी क़बर खे बि मान मिलियो आहे, अहमियत मिली आहे। कोड़े कनि सलाम आगे अचे उनजे, करोड़े माण्हू अचनि था ऐं उनजी क़बर ते अची उन्हनि खे जेको आहे दरूद पढ़ी, इहा जेको आहे सो कुल पढ़ी उन्हनि खे जेको आहे सो
सलाम पेश करे वञनि था पिया। इहा अलाह जे तरफ़ां उन्हनि खे मिलियल जेको आहे इज़त आहे, एहतराम आहे, जेको उन्हनि खे मिले पियो थो। इहे कुझु शेर हुया जेके मां हिते अॼोके ॾींहं लाइ सम्झाइण लाइ रखिया हुया। ऐं इन खां अलावा असां वटि हाणे जेके लफ़्ज़ ईंदा आहिनि, ॿिटा लफ़्ज़ हूंदा आहिनि, उहे बि ईंदा आहिनि, इश्तिकाक ईंदा आहिनि, ऐं हम आवाज़ लफ़्ज़ हूंदा आहिनि। साॻियनि एराबुनि सां फ़र्क़ु वारा लफ़्ज़ ईंदा आहिनि। उन्हनि लफ़्ज़नि खे मां अॼु हिते रखियो आहे त जीअं असां इन्हनि खे बि कवर कंदा वञूं ऐं सम्झंदा वञूं त इहे लफ़्ज़ ऐं उन्हनि जी मानाऊं कीअं हूंदियूं आहिनि, ऐं कहिड़ो एराब ज़ेर ज़बर अचण सां लफ़्ज़ जी माना कीअं तब्दील थिए थी, उनखे सम्झंदासीं। मुख़्तलिफ़ एराबुनि वारा जुदा जुदा लफ़्ज़ हिकिड़े पासे रखिया आहिनि मां, ऐं मानाऊं ॿिए पासे रखिया आहिनि। अलिफ़ खे ज़बर, नून खे पेश अन, कणक जो अन्न थी वञे, बाजरीअ जो अन्न थी वञे, या कंहिं ॿिए शइ जो अन्न थिए, उन खे अन्न, अलिफ़ खे ज़बर, नून खे पेश, उहो अन्न यानी कि अनाज। ॿियो आहे उन, अलिफ़ खे पेश, नून खे ज़बर, उन, कपह, पशम, उन चयो वेंदो आहे कपह खे, पशम खे। इन लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, इन खे चओसि, इन खां पुछी अचोसि, माना हिन, ज़मीर जेको इस्तेमालु थींदो आहे। ॿियो लफ़्ज़ आहे हिते अब्र, अब्र जी माना आहे ककर। ॿियो आहे इब्र, इब्र जी माना आहे सुई। ई शाह लतीफ़ पंहिंजी का लिखो आहे सो शाइरीअ में इन लफ़्ज़नि खे इस्तेमालु पिणु कयो आहे। ॿियो आहे उतर। हाणे उतर लफ़्ज़ जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मानाउनि में इस्तेमालु थींदो आहे, ऐं उन्हनि मानाउनि खे मां कुझु जेको आहे सो हिते रखियूं आहिनि। मां जो सौदे जी उतर लफ़्ज़ उहो बि आहे जेको सौदे जी मटा सटा में ॾिजे। मिसाल जे तौर ते असांखे का शइ ख़रीद करणी आहे, हिकिड़ी मां पंहिंजी शइ ॾिनी ऐं उतर माना वधीक पैसा उनखे मां अञा ॿिया ॾिना। वरी उतर तरफ़ जो नालो बि आहे। ॿियो उतर जेका सियारे में हवा लॻे उतर जी तरफ़ां, उन खे बि उतर चयो वेंदो आहे। अच, अलिफ़ खे ज़बर, चे खे पेश जी माना आहे आव। ॿियो आहे उच, उच वरी पंजाब जे हिकु शहर जो नालो आहे। ॿियो आहे आलो, माना घिमियल। उलो माना बाहि जी चिणिग। अधु लख, 50,000। साॻियो अधु लुख, कोरीअ जो हिकु औज़ार। उधु लख, खूह मां पाणी कढण लाइ डोल सां गॾु ॿधल पत्थर। हाणे इहे लिखण में साॻियाई आहिनि, पर पढ़ण में ऐं उचारण में थोरो फ़र्क़ु आहे इन्हनि जो, तॾहिं इन्हनि जूं मानाऊं बि तब्दील आहिनि। पर असां जे अॼु दर्सी किताबनि में इन्हनि खे जेको आहे सो एराबू यानी कि ज़ेर ज़बर पेश मद न आहिनि ॾिनल हूंदा, इन करे असां पढ़ी कोन सघंदा आहियूं, पर जुमिले मां असां सम्झी वेंदा आहियूं त इहो जेको लफ़्ज़ जेको लिखियलु आहे उहो कहिड़ी जेको आहे सो कम लाइ कुतुब आयल हूंदो आहे। हाणे ॿिया आहिनि लफ़्ज़नि जा ज़िद। इहे बि एग्ज़ाम में ईंदा रहंदा आहिनि, इन जे करे कुझु लफ़्ज़नि जा मां हिते ज़िद बि रखिया आहिनि। अॼोके जेको आहिनि उहे सिर्फ़ु अलिफ़ ऐं आ वारा रखिया आहिनि, त जीअं असां उन खे अॻिते वरी हली सघंदासीं। आका जो ज़िद ग़ुलाम, आख़िर अवल, आगाज़ जो अंजाम, उबतो जो सुबतो, अरहो जो सरहो, अवेर जो सवेर, इब्तिदा जो इंतिहा, इकरार जो इनकार, आबाद जो बर्बाद या गैर आबाद, आसान जो मुश्किल, अहंज जो सहंज, उपत जो खपत, आशना जो नाशना, अणाओ जो सणाओ, अंदरूनी जो बैरूनी, उत्तम जो नीच, उंदह जो सोझरो, आसमान जो ज़मीन, एहसान जो ईज़ाव, अॼाण जो सुॼाण। इहे कुझु लफ़्ज़ आहिनि, पर इन्हनि जी सुञाणप आहे उहा कीअं आहे त उहा आहे सिंधीअ में कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि। अ जी माना आहे न, माना न ॼाण या ॼाणींदड़। स ॼाण जी माना स माना सम्झू, या ईअं मथे आहे अणाओ माना जेको ॾुखियो हुजे, सणाओ माना सवलो हुजे। अ जी माना न में निकिरंदी आहे ऐं स जी माना हा में निकिरंदी आहे।
माना अ जी माना नाकारी हूंदी आहे ऐं स जी माना जेको आहे उहा हाकारी हूंदी आहे। पर इन्हनि खे असां वरी जॾहिं लफ़्ज़ अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं पढ़ंदासीं जेके अंग्रेज़ीअ में प्रीफिक्स ऐं सफिक्सिस हूंदा आहिनि उन्हनि खे में वधीक सम्झंदासीं त इन्हनि जी सम्झाणी छा आहे ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने सां सम्झी सघे थो। अॻियाड़ियुनि वारे लफ़्ज़नि जी मानाऊं छा आहिनि ऐं पछाड़ियुनि वारे लफ़्ज़नि जूं मानाऊं छा आहिनि। अ क स वारे लफ़्ज़नि जूं मानाऊं कीअं निकिरंदियूं ऐं उन्हनि जूं मानाऊं कीअं ठहनि थियूं उन्हनि खे सम्झंदासीं असां। छाकाणि त जीअं आहे सुपत ऐं कुपत। सुपत माना सुठी सोच वारा ऐं कुपत माना जेका नफ़रत वारा। सुपत माना जेको आहे मोहबत वारा, कुपत माना नफ़रत वारा। इन लफ़्ज़नि जूं मानाऊं अहिड़ियूं आहिनि जेके असां सम्झंदासीं ऐं सम्झंदासीं स छो थो थिए जेको आहे सो सुठो ऐं क छो थो ख़राबु थिए, अ न में छो थो तब्दील थिए। इहे असां जूं पूरी नहवी या जेको आहे सो ग्रामर जा हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि उन जे बुनियाद सां असां उन्हनि खे सम्झंदासीं। ठीकु आहे। जी सर। अॼु मां सर पोइ शाह लतीफ़ जी शायरी बस ख़त्म थी वई आहे, असां अञा पढ़ंदासीं? अञा पढ़ंदासीं। ही मां इन्हनि में विच में ॾिसो मुसलसल शाइरी हली हली माण्हू तंग थी वेंदो आहे। इन जे करे मां वरी जी विच जी सर। में ॿी शइ आंदी आहे त जीअं असां शाइरी सां गॾु इन्हनि शयुनि खे बि सम्झी हलूं। छाकाणि सुभाणे हाणे जेको शाइरी ईंदी शाह लतीफ़ जी उहा ससूईअ जा सुर हूंदा। 5 सुर आहिनि। उन्हनि 5 सुरनि मां सिलेक्टेड शेर जेके हूंदा उहे रखंदुमि त जीअं जेके घणे खां घणा ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां उनजे फ़िक्र खे सम्झंदासीं त शाह लतीफ़ ससूईअ जे फ़िक्र खे कीअं सम्झायो आहे ऐं उनखे समाज सां ऐं असां सां कीअं भेटायो आहे। ठीकु आहे। जी सर, जी सर। हाँ सर, इहो बि सही आहे, थोरो चेंज थी वेंदो न त पोइ माइंड फ्रेश थींदो। बिल्कुलु ईअं शायरी खां पोइ वरी ज़िद इन जे करे मां इहे शयूं रखियूं आहिनि त जीअं इन्हनि खे वरी असां तब्दील करे सघे। ज़रूरी न आहे त सुभाणे वरी इहा साॻी शइ लफ़्ज़ ज़िद हुजनि। सुभाणे खे ॿी शयूं अची सघनि थियूं त जीअं असां मल्टी डायमेंशनल वञी करे असां सॼी शयुनि खे कवर करे सघूं। छो त हिकिड़ी शइ खे वरी साॻियो साॻियो रखी असां तंग बि थी वेंदा आहियूं। इन करे मां तब्दील करे शयूं रखियूं आहिनि। थैंक यू सर, थैंक यू। इंशाल्लाह सुभाणे साॻिए वक़्त ते ॻाल्हाईंदासीं। इंशाल्लाह सर। अल्लाह